अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 डिसंबर थर्सडे। हिन महिल पूरा 10 थिया आहिनि ऐं ज़हरा हली रहे काफ़ी देर खां मां वीडियोज़ पई ॾिसां ऐं कुझु कमेंट्स जा जवाब पई लिखां। सो अॼु झुड़ हवा जो ना निशान कोन्हे ऐं सीउ त छा हूंदो आहे असांखे ख़बर ई न आहे। सीउ ईअं हली वियो आहे हिन महिल, हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे। सो मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा करे रही आहियां ऐं अॼु मूंखे ॿाहिरि बि इलाही सारो कमु आहे ऐं ॿाहिरि वञण खां पहिरियों मूंखे लंच बि ठाहिणो आहे ऐं दिलि में जेको आहे तड़प ऐं शौक़ु रिलीज़ करण जो पहिरियों उहो पूरो कंदमि, उन खां पोइ वञी कुझु पचाईंदमि। ठीकु आहे। अॼु घर जूं चाबियूं सराण खणी वई आहे त जीअं मां अगरि देरि बि कयां त उहो अची वञे ऐं यकीननि मां उन खां पोइ ई ईंदमि छो त मूंखे काफ़ी सारो कमु आहे। हर शइ वठणी आहे मूंखे उन छोकिरीअ जे लाइ। कुझु कपिड़ा थांव टुवाल चादरूं अलाए ॿियो छा बि ॾिसंदमि जेको बि मूंखां थी सघियो। ऐं माशाअल्लाह तव्हां सभिनी भेनरुनि जे करे, मुंहिंजा शागिर्द स्टूडेंट्स छोकिरियूं छोकिरा बच्चा, तव्हां सभिनीनि जे करे कुझु न कुझु अमाउंट मूं वटि मौजूदु रहंदो आहे त मां उन मां वञी इहो वाइदो जेको मां करे चुकी आहियां उहो पूरो कंदमि। ऐं न सिर्फ़ु उहो वाइदो आहे बल्कि मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु बि आहे जंहिंमें तव्हां सभई मूंसां गॾु आहियो। ख़ुशि जो आबाद जो हमेशह अलाह सलामत रखेव, अलाह हमेशह ॾियण वारनि मां रखेव। सो हाणे वञी पहिरियों कंदमि मां सिलाई, कुझु न कुझु ठाहे वठां। ठाहिणो ई आहे यकीननि, मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी हॉबी आहे, मुंहिंजी मोहबत आहे ईअं सम्झो, त उनखे पहिरियों टाइम ॾियणो आहे मूंखे। सो हाणे हलंदासीं अंदरि ऐं पोइ कंदासीं सिलाई। हे नंढड़ियूं मुंहिंजूं हैंड पेंटेड ऊंधियूं आहिनि। सवा 11 थिया आहिनि ऐं मां हिन महिल काउंट करे टोटल पीसिस ठाहे छॾिया आहिनि। ही वारा बि मथियां वारा ऐं हिकिड़ा हेठियां वारा। हाणे ही ॻंढिबा पाण में। नेक्स्ट जेको मुंहिंजो मरहलो हूंदो उहो मां हिननि खे पाण में ॻंढींदमि। ऐं उन खां सवाइ हाणे हलंदासीं किचन में छो त सवा 11 थिया आहिनि। मां चाहियां थी 12 बजे ताईं मां बाज़ार जे लाइ निकिरी वञा। सो हे सभु कुझु ईअं ई छॾींदमि हिते। चिकन हिते कढी रखी वई हुअमि सवेर खां ई ऐं मां हमेशह नॉर्मल जेको टैप वाटर विझी छॾींदी आहियां हिन में त जीअं ही डिफ्रॉस्ट थी वञे। ऐं उन खां सवाइ थांव हिते फैलाए वियमि ऐं जेको आहे खीर कढ़ी वियो आहे। सो हाणे मां हिते कंदमि तयारी खाधे जी। सुराण अॼु थोरो जल्दी ईंदी, 1 बजे ताईं अची वेंदी, मां पहिरियों ई निकिरी वेंदमि। उन तबियत में अञा मज़ो न आहे। सो हितां मां चिकन जी कढ़ाई बि ठाहींदमि, कुझु उल्टी पुल्टी ढाबा स्टाइल, ऐं उन खां अलावा सुराण जे लाइ यखनी बि ठाहे रखी वेंदमि। ॿारनि में कुझु मिंट बाक़ी आहिनि। बोड़ जेको आहे इहो बसि कचो पको थी सघियो आहे ऐं यखनी हिन जी तयारु आहे सुराण जे लाइ। उन खां सवाइ खीर अञा थधो न थियो आहे, इन करे अंदरि न कयो अथमि। ऐं हिते नोट लिखियो आहे सुराण जे लाइ। ऐं असां हमेशह ईअं ई कंदा आहियूं त पोयां कंहिंखे अचिणो हुजे असां वेंदा हुयूं त नोट लिखी छॾींदा आहियूं। सो छो त मूंखे ख़बर आहे त हूअ अचण सां पंहिंजो फ़ोन चेक कोन कंदी, इन करे फ़ोन ते मैसेज करणु फज़ूल आहे। सो हाणे मां खणंदमि पंहिंजो पर्स, बाक़ी सभु शयूं एज़ इट इज़ छॾींदमि। ज़बरदस्त मौसम आहे ऐं मां जेको आहे लॉन जा कपिड़ा पाता आहिनि इन करे जो मूंखे हिकु त सफ़ा सीउ जो ना निशान कोन्हे, ॿियो लाज़मी गर्मी थींदी बाज़ार में। सो सीउ बि हूंदो आहे न तॾहिं बि मूंखे बाज़ार में गर्मी थींदी आहे। सो हिते ॿिली आराम थी फरमाए, कुकड़ जाम आहिनि, ॾाढो शौक़ु आहे हिते माण्हुनि खे पखी पालण जो। हे ॾिसो, ऐं इलाही सारा कुकड़ हुते बि जेके आहिनि घुमंदा था वतन। सो हलूं था हाणे। मिलन वाले बोल रहे हो उसको, वो मुझे एक दफ़ा दिखा दो। वो लगे हुए ऊपर चारों सूट यही है। ये चारों सूट जो है आजकल की बहुत फेमस चीज़ है। अच्छा, क्या हुआ? उसकी नहीं बना रही हूँ, सामान की बना रही हूँ। चलिए आ जाओ।
क्या हुआ भाई? टाइम था पूरो 1:30 ऐं मां 1:15 बजे अची वियमि। पूरो 1.25 कलाक में मां इलाही सारा जोड़ा थांव ऐं डिफरेंट शयूं इहे फैलियल पियूं आहिनि हिते, इहे वठी आयमि कप्स आहिनि। ऐं शॉपिंग तव्हां सां पोइ शेयर कंदमि या ॿिए बि मां हिन जी अलॻि सां वीडियो ठाहियां पूरी, त मां हिन जे लाइ छा छा थी ॾियां। अञा हिकिड़ो वॾो दॿो बि आहे त उहो ॿाहिरि पियो आहे। सो इहो थी वियो। ऐं उन खां अलावा अचण सां अची जेको आहे ॿोड़ वापसि चुल्हे ते रखियमि, छो त अधु पको हो, त हाणे ॿोड़ पचे थो पियो फस्ट क्लास कढ़ाई टाइप। ऐं हिते मानी जी तयारी थी रही आहे, त हाणे असां लंच वंच करे उन खां पोइ नमाज़ पढ़बी, सुराइण अची वई मुंहिंजे पोयां। सो इहो आहे सिलसिलो, इहो आहे हालात। 3:45 थिया आहिनि हिन महिल, अधु कलाक खनि आराम करे आयमि ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी इहा शॉपिंग जेको मां अॼु वठी आई आहियां, टोटल चैरिटी में ॾियण जो सामान। हे कप्स जा 2 सेट वरिता आहिनि मग जा, हिकिड़ो त हाणे वारी छोकिरीअ खे ॾींदमि हे वारो, ऐं हिकिड़ो हे पहिरियों वारी कंहिंजे लाइ मां देॻड़ियूं वठी आई हुअमि उनखे इहो उनजे लाइ रखंदमि। ऐं हीअ आहे मसालनि जो दॿो, हीअ नंढा दॿला जेके घर में यकीनन कमु ईंदा आहिनि, हमेशह मां इहे वठंदी आहियां। ऐं हीअ हमेशह मां 2000 में वठी ईंदी हुयमि, कूलर आहे ऐं 3 हॉटपॉट जो सेट आहे, पर हिन दफ़े मूंखे थोरो महांगो मिलियो, हर शइ महांगी थी वई आहे। त हाणे मां सोचां थी त हिन मां हिकिड़ो हॉटपॉट कढी मां हिकिड़ी छोकिरीअ खे ॾींदमि ऐं बाक़ी जेको सेट आहे उहो ॿिए जे लाइ रखंदमि, जंहिंजे लाइ मां पहिरियों खां सामान जमा पई कयां। हीअ बास्केट्स वरितियूं हिन, अच्छा हे 150 में मूंखे एॾी सुठी क्वालिटी मिलंदी पहिरियों, ऐं अॼु हिननि जी क्वालिटी एॾे मज़े जी न आहे, छो त शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। अगरि हे क़ीमत साॻी था रखनि त पोइ क्वालिटी साॻी नथा ॾियनि। ऐं कुझु कपिड़ा आहिनि जेके मां उहे तव्हां सां शेयर कयां थी। हे 2 टॉल, हमेशह अहिड़े क़िस्म जा टॉल मां वठंदी आहियां, पेयर आहे इहो हिकिड़ो मीडियम साइज़ टॉवल्स, ऐं हिकिड़ो हे सिल्क जो वॻो, उन जो रओ जेको आहे हीअ आहे शिफॉन जो, ऐं हिकिड़ो हे शिफॉन जो जॉर्जेट आहे क्रिंकल। सो बहरहाल ॾाढो मूंखे सुठो लॻो ऐं इलाही कमु थियल अथसि। 2 रेशमी वॻा इहे वरिता, हिकिड़ी हीअ चादर सिंगल बेड जी ऐं ॿी हीअ रोज़ेस वारी चादर सिंगल बेड जी, इहे 2 चादरूं आहिनि। ऐं उनखां सवाइ 2 कॉटन जा इहे वॻा वरिता आहिनि, पर हिकिड़ो रखी छॾींदमि एक्स्ट्रा, सम्झो मां वरितो आहे, छो त जॾहिं मां घणो गॾु वठंदी आहियां त पोइ पैसा काफ़ी घटि कंदा आहिनि, त वरी मां चवंदी आहियां त बचिया पिया हूंदा आहिनि त कंहिंजे न कंहिंजे हिसे में हलिया वेंदा आहिनि। हे 2 सम्झो सेम क्वालिटी सेम कमु आहे तक़रीबन, त हिकिड़ो इन मां ॾींदमि ऐं 2 हे वरितमि लिनन जा, हिननि जा बि ॾाढा सुठा ऐं गला भरियल ज़रीअ सां ऐं भर्त सां, तो 2 हे वरिता आहिनि, त इन्हनि मां बि हिकिड़ो ॾींदमि। यानी मां हिन छोकिरीअ खे ॾींदमि 4 अनस्टिच्ड, ऐं बाक़ी जेके सिबियल कपिड़ा मूं वटि काफ़ी सारा शादियुनि जा आयल आहिनि उहे बि ॾियणा आहिनि हिनखे। उनखां सवाइ हे 2 देॻड़ियुनि जो सेट आहे, हीअ 2 ढक ऐं फ्राइंग पैन, सॉस पैन, उन सां गॾु गॾु हे देॻड़नि जा हे सामान, हे फ्राइंग पैन लाइ, हे चांहि जो सॉस पैन लाइ, तो इहे शयूं आहिनि। इन्हनि जी मूंखे अलॻि सां तस्वीरूं कढणियूं आहिनि, वीडियो बि ठाहिणी आहे। हा, हिन जे हेठां हे थाल आहे स्टील जो ऐं स्टील जी ट्रे आहे, ठीकु आहे। सो इहो आहे सामान। हा, अञा हे बि त आहिनि जाई, मूंखे विसरी विया सफ़ा। हिकिड़ो हे चांहि जो थर्मास आहे, पर हे डिज़ाइन कोन्हे हिन जे अंदरि जेको छापियल आहे, रेड कलर जो थर्मास आहे ऐं ग्लास बि प्रिंटेड आहिनि, पर हे डिज़ाइन कोन्हे, ठीकु आहे। सो खोलिया नथी। ऐं ॿी ॻाल्हि, डिनर सेट मां न वरितो, त जेको डिनर सेट मां 3000 ताईं वठंदी हुअमि उहो हाणे 4000 जो पियो मिले, त मां खुलियल थांवनि मां हे थांव वरिता, ॾाढा प्यारा थांव आहिनि। ऐं हिकिड़ो इहो प्यालो आहे, हिकिड़ो हे वॾो प्यालो ऐं 6 प्यालियूं, 12 प्लेटूं नंढियूं वॾियूं, हिकिड़ी डिश आहे ऐं हे चमचा आहिनि, सर्विंग स्पून। सो इहो आहे कुल सामान। हिन जी मां अलॻि सां वीडियो ठाहींदमि अञा, त पोइ तव्हां वधीक ॾिसी सघंदव। 1-2 ॿियूं बि शयूं शायदि कुझु कपिड़ा ॿिया हिननि में ऐड कंदमि मां, त पोइ तव्हां सां मां उहा वीडियो शेयर कंदमि। सो हाणे 4 थियण वारा आहिनि
त हाणे नमाज़ जो टाइम थींदो थोरी देरि में, उनखां पोइ मां वेंदमि वॉक करणु। सांझे जी अज़ान अचण वारी आहे ऐं हे सॼा सामान मां हिते खोले रखिया आहिनि त जीअं मां हिननि जूं पिक्चर्स बि कढां ऐं मां हिननि जी वीडियो बि ठाहियां। सो हे थोरी देरि पहिरियों त पैक हुया, वीडियो बहरहाल मां हिननि जी ठाहियां थी। हर शइ हिते मुंहिंजी रेडी आहे। सो हाणे वेंदमि सांझी जी नमाज़ पढ़णु। 6:30 थिया आहिनि ऐं मां वीडियो ठाहिण जो इरादो ख़तमु करे ऐं मां हीअ सभु शयूं जेके आहिनि मथे खणी आई आहियां। सो हाणे मां हिते पहुचायूंसि। हिन में मां कुझु स्टिच्ड वॻा बि ऐड कया आहिनि जेके मुंहिंजी प्यारी यूट्यूब वारियुनि ॾिसण वारियुनि भेनरुनि मोकिलिया आहिनि। सो हीउ हिकिड़ो वॻो आहे, ठीकु आहे, हिकिड़ो हीउ यानी पूरो कंप्लीट हिकिड़ो सूट आहे, हिकु इहो ऐड कयो आहे हिन में, ऐं हिकिड़ो हीउ आहे। हीउ बि काफ़ी पहिरियों मूंखे बाय TCS कंहिं प्यारी छोकिरीअ मोकिलियो हो। सो हीउ बिल्कुलु थोरी थोरी पातल आहिनि देरि जा, छो त अहिड़े क़िस्म जा कपिड़ा ज़ाहिर घर में त पाइबा कोन्हनि। हिकिड़ो हीउ वॻो आहे, ठीकु आहे। इहे 3 मां हिन में वॻा ऐड कया आहिनि ऐं सोचां थी त हिकिड़ो अञा चौथों बि हिन में शामिलु कयां। प्लस हीउ मूंखे मिलियूं हुयूं गिफ्ट में, जेके मां सोचियो त मां कॾहिं बि यूज़ न कंदमि, त इहे बि मां ॾेई छॾींदमि। हीअ जेके आहिनि मां वठंदी आहियां संडे बाज़ार मां या इन वीकली बाज़ारनि मां। ग़रीब सिंधी मायूं विकिणंदियूं आहिनि त मां उन्हनि जी हेल्प में वठंदी आहियां ऐं पोइ वरी मां ईअं ई कंहिंजी न कंहिंजी शादीअ में ॾेई छॾींदी आहियां। सो इहे बि मां हिन में ऐड थी कयां। 5 पिंडियूं, दॿकियूं, छबियूं, ठीकु आहे। सो इहो सभु कुझु थी वियो। ऐं हुन सेट मां हीउ हॉटपॉट जो हिकिड़ो कढियो आहे पीस, बाक़ी 2 हॉटपॉट ऐं कूलर हुन में रहणु ॾिनो अथमि। थाम बि मां इहे खुला वरिता जेके मां तव्हां सां पहिरीं शेयर कया। ॾाढियूं महांगियूं थी वियूं आहिनि शयूं बेइंतिहा, सो सफ़ा पुॼी नथो सघिजे। त जेको डिनर सेट मां चयमि त 3000 में वठी ईंदी हुअमि मां प्लास्टिक जो, उहो हाणे 4 साढा 4 हज़ार में आहे। त पोइ मां खुलियल थाम मां इहे ॾाढा प्यारा थाम ॾिसी करे इहे वरिता। सो हिकिड़ो वॻो अञा हिन में ऐड कयां थी ऐं ॾिसां त किथे रखिया अथमि, त पोइ खणी हिननि खे सभिनी खे हाणे ई पैक थी कयां कपिड़ा, पोइ आख़िर में तव्हां सां शेयर थी कयां। फाइनली कढी आहिनि। हिकिड़ी हीअ शॉल बि चैरिटी में आई हुई, सो अलाह साईं ॾियण वारनि जो क़बूल करे। ॾाढी प्यारी शॉल आहे, तो इहा बि मां ॾियां थी हिन छोकिरीअ खे। ऐं हिकिड़ो हीउ वॻो आहे, हीउ ॾाढो तमामु सुठो बहितरीनु सूट आहे रेशमी, त हिकिड़ो इहो बि हिन में ऐड थी कयां। सो हाणे हीउ कंदमि फाइनली सभु पैक ऐं उनखां पोइ हलंदमि हेठि। सो पैक करे वठां। फाइनली पैक थी वियो। मूंखे अधु कलाकु लॻो हिन खे पैक करण में। हिन में थाम आहिनि काफ़ी सारा, ऐं हिन में बि थाम, हिन में बि थाम, ऐं ग्लास ऐं थर्मास वग़ैरह, हिन में टोटल कपिड़ा ऐं हिकिड़ी इहा ट्रे बि हिन में विधी आहे। सो माशाल्लाह अल्लाह साईं नसीब उन न्याणी जा सुठा करे। असां त प्यार सां मोहबत सां जेको थी सघियो फ़र्ज़ु सम्झी कोशिशि कई आहे, दुआउनि जा झोल भरे बि उनखे ॾियूं था। अल्लाह साईं ज़िंदगी में कामयाबु कंदसि। सो मां पघिरजी शल थी वई आहियां। हाणे वेंदमि हेठि साहु वाह पटियां 2 मिंट ऐं उनखां पोइ मां विहिंजंदमि ऐं नमाज़ खां पहिरियों। सो हालत अहिड़ी थी वई आहे, छो त मां थर्सडे बाज़ार मां वापसि अची करे बि विहिंजी कोन हुयमि, छो त कंटिन्यू कमु हो। सो इहो आहे मुंहिंजो अॼु जो ॾींहुं। वरी तव्हां सां थोरी कचहरी बि कयां थी। 7:20 थिया आहिनि ऐं मां विहिंजी आयमि। हाणे यकीन कयो एॾी गर्मी पई थिए, मां वापसि पंहिंजा लॉन जा कपिड़ा पाता आहिनि। 2-3 ॾींहं शदीद सीउ हुयो, उनखां पोइ अॼु त सफ़ा सीअ जो को मतिलबु नवंबर थो लॻे, डिसंबर त लॻे ई नथो। सो बहरहाल फ्रेश थी वियमि, ॾाढो सुकून आहे गर्म पाणी सां, पर विझणु मज़े जो आहे। सो अॼु जो ॾींहुं ॾाढो बिज़ी रहियो, ॾाढो रेस्ट घटि कयो आहे। अॼु ॾींहं में कमु घणो कयो आहे ऐं तव्हां सभई जेके मूंसां शामिलु आहियो हिन नेकीअ जे कम में, त बसि अलाह क़बूल करेव। मुंहिंजे दिलि मां दुआऊं थियूं निकिरनि, वधीक दुआऊं उन्हनि जे दिलनि मां निकिरंदियूं जेके जिन वटि इहे शयूं वञी पहुचनि थियूं ऐं उन्हनि जो ॿार लहे थो ऐं उन्हनि खे थोरी सुकून उन्हनि खे नसीब थो थिए, त बसि अलाह क़बूल करण वारो आहे। सो ॾाढी ख़ुशी आहे मूंखे। बार बार मां इहो शेर पढ़ंदी आहियां, पोइ बि अॼु बि दिलि चाहे थी त मां इहो शेर वरी दोहरायां। मैं अकेला ही चला था जानबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया। सो मां शुरू कयो पंहिंजे घर खां माण्हुनि जी मदद करणु। पंहिंजे हस्बैंड सां मिली, मुंहिंजा ॿार नंढड़ा हूंदा उन्हनि खां बि 10-10 रुपया मां कंट्रीब्यूशन वठंदी हुयमि, त जीअं उन्हनि खे ॾियण जी आदत पए, हमेशह ॾियण वारा हुजनि। पोइ उन ज़माने में 10-10 रुपए वारा स्टॉल हूंदा, त मां हिकिड़ो फणियुनि जो सेट बि वठी ईंदी हुयमि 10 रुपए मां, त अची पंहिंजे ॿार खे, नंढे पुट खे ॾेखारींदी हुयमि त ॾिस तुंहिंजे पैसनि मां हे शइ कंट्रीब्यूट थी आहे, इहा वञे थी। उन महिल काफ़ी माना जॾहिं नंढा हूंदा त काफ़ी शयूं मिली वेंदियूं 10-20 रुपए में बि, जेके हाणे इहे 100-200 में थियूं मिलनि, 150 में थियूं मिलनि। सो बहरहाल
त हमेशह खां मुंहिंजी इहो इरादो हूंदो हो ऐं स्कूल जॉइन कयो मां जॾहिं जॉब कई त आस्ते आस्ते मुंहिंजा स्टूडेंट्स मुंहिंजूं टीचर्स कुलीग्स मूंसां शामिलु थिया मुंहिंजे प्रिंसिपल मूं ते बेइंतहा अखियूं बंदि करे ट्रस्ट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मां कॾहिं उन एतमाद खे धोखो न ॾिनो रुपए रुपए जो मां हिसाबु रखंदी हुयमि पाण वटि ऐं ईअं सिलसिलो वधंदो रहियो उहे शागिर्दाणियूं पढ़ी लिखी दुनिया जे अलाए कहिड़नि मुल्कनि में हलिया विया आहिनि किथे किथे मौजूदु आहिनि के हिते आहिनि के ॿाहिरि आहिनि तॾहिं बि उहे मूंसां कॉन्टेक्ट में रहनि था ऐं मूं ते ट्रस्ट कनि था ऐं मूंसां गॾिजी हेल्प कनि था ॿियनि जी उनखां पोइ ॾिसो अलाह जी कुदरत अलाह ॾाढो महिरबानी आहे मां यूट्यूब जॉइन कयो कुझु अरसे खां पोइ हितां बि मुंहिंजूं कुझु भेनर कुझु राणियूं कुझु शहज़ादियूं मूंसां शामिलु थी वियूं आहिनि अलाह तव्हांखे अजर ॾींदो के ॿचा मूंसां शामिलु आहिनि हितां ऐं ॾेखारण जो मतिलबु इहो हूंदो आहे त मां कोई लय नथी कयां न मां मोटिवेट थी कयां माण्हुनि खे रस्तो थी ॾेखारियां गाइड थी कयां त ईअं बि करे थो सघिजे त तव्हां सभु पंहिंजो पाण में मिली करे कंहिंजी न कंहिंजी मदद कयो बाक़ी ज़िंदगी में मां उसूल ठाहियो आहे कैश मां न ॾींदी आहियां किथे बि छो त मूंखे एतबार न हूंदो आहे ग़रीब माण्हू खे 100 ज़रूरतूं हूंदियूं आहिनि पोइ हिक जी जाइ ते ॿिए हंधि उहो ख़र्चु थी वेंदो उहो असली कमु उते ई रहंदो त हमेशह मां ॾिसी वाइसी जांच करे ऐं इंक्वायरी करे पूरी पोइ उन खां पोइ ज़रूरत जो सामान वठी ॾींदी आहियां चाहे उहो कहिड़े बि हिसाब में हुजे शादीअ में हुजे या ईअं आम ज़िंदगीअ में हुजे सो तव्हां सां सभिनी सां शेयर करणु या अॼु मां जीअं पिक्चर्स कढियूं हिन सॼे सामान जो मां पंहिंजे पेज ते रखंदमि जेको मां पंहिंजे हस्बैंड जे नाले सां उनजी डेथ खां पोइ मां पेज ठाहियो हो ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन उहो मां सॼो कमु उन ते शेयर कंदी आहियां 2010 खां मुंहिंजो उहो पेज आहे 11 साल थी विया आहिनि 11 सालनि में मां जेतिरो कमु कयो आहे उहो मुंहिंजो उन पेज ते मौजूदु आहे हा के शयूं न शेयर कयूं आहिनि के सामान न शेयर कया आहिनि का मदद न शेयर कई आहे कंहिंजी सफ़ेद पोशीअ जो भरम कंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखिणो आहे ऐं हूअं बि जेको कुझु मां शेयर कयो आहे घणो करे 99% तव्हांखे उन में माण्हू नज़र न ईंदा त मां कंहिंखे ॾिनमि माण्हू जो तारीफ़ तव्हांखे न मिलंदो त इहे सामान वियो केॾांहुं हा 1% किथे कंहिं ग़रीबनि जी बस्तीअ में वियमि किथे वियमि त उहो मुंहिंजो उन जूं तस्वीरूं आहिनि बाक़ी घणो करे सफ़ेद पोश माण्हुनि जो मां सामान बि कॾहिं कॾहिं त शेयर न कंदी आहियां त उहा बि कंहिंखे ख़बर न पए मतां कोई सामान ई सुञाणे वठे उन्हनि जी ॼाण सुञाण में सो अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभिनीनि जो साथ हूंदो ईअं हौसला मुंहिंजा बुलंद आहिनि हमेशह ऐं जीअं जीअं मदद मिले थी तीअं तीअं दिलि वॾी थिए थी तीअं तीअं जोश जज़्बो अञा वधे थो ऐं चवंदा आहिनि चङे कम में अलाह बि इंसान जो साथ ॾींदो आहे सो तव्हां सभु मुंहिंजा साथी हो अलाह असां सभिनी जो साथी आहे तव्हांजो बि मुंहिंजो बि कहिड़ी ख़बर का नंढी नेकी क़बूल करे वठे असांजो बि कुझु कखपन अघामी वञे अलाह वटि त मालिक आहे न अलाए छा तां राज़ी थी वञे सो वॾियूं महिरबानियूं लख कुर्ब तव्हां सभिनीनि जा जेके बि मूंसां हिन कम में शामिलु आहियो ऐं उन्हनि जी बि मां शुक्रगुज़ार आहियां जेके यूट्यूब नथा ॾिसनि मुंहिंजी इहे वीडियो हिन महिल नथा ॾिसनि पर किथां न किथां मुंहिंजी हेल्प थींदी थी रहे ऐं अलाह जे अॻियां मां जवाबु ॾियां आहियां हिकु रुपए जे लाइ तव्हां यकीन कयो त जॾहिं मूंखे पंहिंजियूं बि शयूं वठणियूं हुजनि ऐं चैरिटी जूं बि त मां अलॻि अलॻि पर्स जे अलॻि अलॻि खाननि में पैसा रखंदी आहियां जीअं मिक्स न थियनि हिकिड़ो दफ़ो हिकिड़े पर्स मां गुमशुदा अलाए 700-600 मूंखे यादि न आहे मतिलबु कुझु पैसा मिलिया हाणे मूंखे यादि न पियो अचे त इहे मुंहिंजा पैसा आहिनि या इहे चैरिटी जा बचियल पैसा आहिनि हालांकि चैरिटीअ जे पैसे में मां लापरवाही न कंदी आहियां उहो हिसाबु मां फ़ौरन कंदी आहियां अॼु बि मां फ़ौरन हिसाबु करे सॼा जेके पैसा बचिया वापसि रखियमि पोइ मूंखे सम्झ में न पियो अचे ऐं मुंहिंजी दिलि मुतमइन न पई थिए त इहे पैसा मां खणा मां इहा नियत करे चैरिटी जे बॉक्स में विझी छॾिया त अलाह साईं अगरि इहे चैरिटी जा आहिनि त मां उते वापसि थी रखां अगरि चैरिटी जा न आहिनि इहे मुंहिंजा ज़ाती आहिनि त इहे मुंहिंजे तरफ़ां चैरिटी आहे सो ईअं बि कंदी आहियां मां त 2 रुपया वधीक होॾे हलिया वञनि मूं ॾे न अचनि ॿारनि खे बि मुंहिंजी धीअनि खे ख़ासि तौर ते ख़बर हूंदी आहे त हाणे त सिर्फ़ु सुराण आहे मूंसां त सुराण खे ख़बर आहे त कहिड़ो बॉक्स कहिड़ो लिफ़ाफ़ो कहिड़ो कबट जो खानो कहिड़ा कपिड़ा कहिड़ियूं शयूं चैरिटी जूं आहिनि सो अलाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾे हिमत ॾे हर को करे थो पंहिंजे लेखे इहो त मूंखे अंदाज़ो आहे त थोरो घणो पंहिंजे घर मां हर को कढंदो रहे थो पर थोरो अगरि मुनज़म थी वञिजे ऐं थोरे वॾे पैमाने ते कमु कजे मिली जुली कजे चवंदा आहिनि 2 त 12 है न अकेलो माण्हू त जेतिरी बि हिमत कंदो उहा अहम आहे पंहिंजी जाइ ते पर हुन सां को ॿियो शामिलु थी वञे त पोइ त वाह वाह 2 माण्हू पोइ 12 जे बराबरि आहिनि हिमत आहे न उहा वधी वेंदी हिमत उहा इलाही दफ़ा वधी वेंदी सो ख़ुशि हुजो आबाद हुजो सलामत हुजो थकियल आहियां मां अॼु ॾाढी ऐं इन ई सॼे कम में सुबुह जेके मां रिलीज जा पीसिस बि पूरा कया उहा
हिकिड़े पासे पंहिंजी दिलि ख़ुशि कई, पंहिंजे ज़हन खे करार ॾिनो, ऐं वरी जॾहिं खां बाज़ारि वियमि, मोटी आयमि, सामान खोलियमि, पिक्चर्स कढियमि, पैक कयमि, त वरी पंहिंजी दिलि खे सुकून ॾिनमि। अलाह क़बूल करे असां सभिनीनि जूं नेकियूं, मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारो प्यार, खोड़ सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं। जेकॾहिं लाइव जे लाइ को टॉपिक कमेंट में लिखी छॾियो त वाह वाह थी वेंदी, न त मां त को न को टॉपिक खणी ईंदमि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सुभाणे ताईं अल्लाह वाही।